नदी खानपुर वेझो वैगन जे टक्कर में मोटरसाइकिल ते सवार नींगर समेत 2 ॼणा फौत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर रहीम लाड़क। जी रहीम, छा तफ़सील आहिनि? जी, खानपुर थाने जी हद कंदकोट शिकारपुर इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैगन जो मोटरसाइकिल खे टक्कर थियो आहे, जंहिंजे नतीजे में रेडू जा रवासी आहिनि निसार अहमद लाशारी ऐं हुनजो हिकिड़ो मौसूम नीगर जेको आहे भाइटियो मंज़ूर लाशारी जेको आहे उहो मौके ते फ़ौत थी वियो आहे ऐं अली हसन लाशारी पिणु ज़ख़्मी थी वियो आहे। फ़ौती ऐं ज़ख़्मियुनि खे खानपुर थाणे जो SHO अयाज़ अली खसाणी जेको आहे उन्हनि खे खणाए आयो ऐं फ़ौतियुनि हवाले कया पिया वञनि ऐं हीउ जेको वाक़ियो पेश अचे पियो हादसनि जे हवाले सां, अॻु बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थिया आहिनि ऐं जेको ही रोड हले पियो काफ़ी सालनि खां जेको आहे रोड जो मरमती कमु मुकमल न थी सघियो आहे, जंहिंजे करे ही रोड हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। जी।